तव्हां सभिनी खे अॼु जी ईद जी मुबारक हुजे। ख़ुदा ताला तव्हांखे तव्हांजे ख़ानदान खे जिथे भी मुसलमान थो रहे मुसलमाननि खे ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। आमीन। ख़ुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत फरमाए। ख़ुदा ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में तव्हांखे हर आज़माइश हर आफ़त हर मुश्किल खां पनाह में रखे। आमीन। मां पंहिंजे वास्तेदारनि खे जमायत खे हमेशह चवंदो आहियां अञा महांगाई एतिरी न हुई। मां ॿुधाईंदो आहियां एतिरी महांगाई पए अचे जो तव्हां सोचे नथा सघो। अॼु रोटी अची वियो आहे ऐं ख़ुदा ख़ैर करे जो हालात नज़र पिया अचनि अञा बि महांगाई अचे पई। ख़ुदा तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए हिम्मत अता फरमाए मुश्किल जे दौर मां ॿाहिरि निकिरो। आमीन। हमेशह मां पंहिंजे दोस्तनि खे जमायत खे चवंदो रहियो आहियां जेतिरो थी सघे हर साल माल वधायो उन में ॻऊं हुजे बकरी हुजे हर साल वधायो इन में बरकत बि आहे ऐं मुनाफ़ो बि आहे। जॾहिं मां तव्हांखे चवां थो मां पाण इन शइ ते अमल थो कयां हर साल कुझु न कुझु मां माल वधाईंदो रहंदो आहियां। ख़ुदा तव्हांखे इन में बरकत अता फरमाईंदो। आमीन। आमीन। पंहिंजे ॿारनि जी सोहबत पढ़ाई जी तरफ़ वधि में वधि ध्यानु ॾियो। पंहिंजी तरफ़ां माउ पीउ हमेशह कोशिशि कंदो आहे ॿार खे तरबियत चङी मिले सोहबत चङी मिले। अगरि सोहबत ग़लति में ॿार अची विया त माउ पीउ जे लाइ बि दुश्वारी ऐं तकलीफ़ ऐं पाड़े ओड़े जे लाइ बि तकलीफ़। कोशिशि करे ॿारनि खे चङी सोहबत ॾियण जी कोशिशि कयो। पंहिंजी छोकिरियुनि खे तवजो ॾियो पढ़ायो ऐं व्याज जे लाइ ख़ुदा ताला फरमायो आहे जो व्याज में फासी पियो या व्याज जो कमु थो करे उहो ख़ुदा सां ख़ुदा जे रसूल सां खुलेआम जंग थो करे। हाणे असां गुनाहगारनि जी कहिड़ी हिमत आहे जो ख़ुदा सां जंग करे सघूं। तंहिंजे करे व्याज खां जेतिरो थी सघे परे रहो। व्याज में कुझु वक़्त जे लाइ फ़ाइदो आहे लेकिन पोइ नुक़सान ई नुक़सान आहे। ख़ुदा तव्हांखे व्याज खां हर पढ़ाई खां हुज़ूर पाक जे सदक़े में पंचन पाक जे सदक़े में तव्हांखे परे रखे। हमेशह जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो दुरूद शरीफ़ जो विर्द कयो छो जो तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ंदव तव्हां सां गॾु जेतिरा फ़रिश्ता आहिनि उहो बि दुरूद शरीफ़ पढ़ंदा। दुरूद शरीफ़ सां इन दुनिया में आख़िरत में तव्हां पंहिंजी जाइ ठाहींदव। हमेशह जॾहिं बि वांदा आहियो दुरूद शरीफ़ पढ़ो। पाकिस्तान जे लाइ दुआ कयो मुसलमाननि जे लाइ दुआ कयो छो जो मुसलमान जिथे बि रहे थो इन वक़्तु मुसलमान वॾे में वॾी तकलीफ़ में आहे। मुसलमाननि जे लाइ दुआ कयो पाकिस्तान जे लाइ दुआ कयो। पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह हर नमाज़ में दुआ कयो छो जो इहो फ़ौज आहे जंहिंजे करे असां इज़त सां ॿाहिरि घुमूं था।
खुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए आमीन ऐं ॿियो असांजी जमायत दरगाह जो वास्तो सिलसिला कादरिया जमायत में तमामु सुखी माण्हू बि आहिनि ग़रीब बि आहिनि ज़कात तव्हां सिलसिला कादरिया जे हिसाब सां ॾियो ज़कात फ़र्ज़ आहे चाहे नंढो हुजे या वॾो हुजे जो कमाए थो जो साल जी आख़िर में उन वटि जो पैसा बचत आहिनि उन ते ज़कात लाज़िमा फ़र्ज़ आहे असांजे सिलसिला कादरिया जा इलाही मदरसा हलनि पिया उनखे ॾियो न त हिते दरगाह ते मुफ़्ती साहब के तव्हां ज़कात ॾियो त इहो सिलसिला कादरिया जे लाइ इस्तेमालु थिए ग़रीबनि जे लाइ इस्तेमालु थिए तो इहे ज़कात नथा ॾियो त पोइ नमाज़ रोज़ो उनजो बि कोई फ़ाइदो न आहे इहो बि ज़हन में रखो ख़ुदा ताला हर उन राह ते तव्हांखे हलाइजो ख़ुदा ताला खे पसंदि आहे आमीन बिस्मिल्लाह अल्लाह मेरे परवरदिगार को अपने हबीब के सदक़े में हमें कब्र के हिसाब किताब से बना मेरा हम गुनाहगार हैं हमारे गुनाह बख्श हमारी औलाद को नेक बता देता मेरे परवरदिगार हमें तो हर आजमाए हर तकलीफ हर मुसीबत से बना मेरा जो इधर बीमार है उन्हें शफा अता फरमा अपने हबीब के सदक़े में मेरे परवरदिगार तो हम कहते हैं हम गुनाहगार हैं मेरे परवरदिगार हमारे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद मुहम्मद रसूलुल्लाह